बिरादरी पारां ॾिठल होली जो प्रोग्राम मुलतवी करे सादगी सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। हुन ॾिस में हिंदू पंचायत जे सदर माधूदास साखियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सभु पहिरीं इंसान आहियूं। इंडिया जी हुकूमत ते नालत था हुजूं जेके मस्जिदनि ते हमला कनि था। हिन वक़्तु खूनरेज़ी पखियल आहे, हुते केर बि महफ़ूज़ न आहे। उन लाइ हिंदू पंचायत इंडिया में ज़ुल्म जो शिकार थींदड़नि सां गॾु आहे ऐं असां सुजाल में हिंदू पंचायत तरफ़ां ॾिठल प्रोग्राम मुलतवी कयूं था ऐं होली सादगी सां मल्हाइण जो ऐलान कयूं था। शहबाज़ मेमन, शाहीन न्यूज़, सुजावल। इजाज़त आहे, असां ते का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर उनजे बावजूदि बि जेको इहो ज़ुल्म थिए थो असांजी नंढियूं माना सम्झ हराम थी पियूं आहिनि। असीं जिते बि माना का अहिड़ी ॻाल्हि थींदी असीं उन्हनि मज़लूमनि सां गॾु आहियूं। असां वटि पहिरीं इंसानियत, उनखां पोइ मज़हब ऐं ॿी का शइ। असीं इन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असीं पंहिंजो प्रोग्राम जेको होली सादगी नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं पंहिंजे क़ौम जे ॿाहिरनि खे बि अपील कंदुसि त होली जेका आहे सादगी सां मल्हायूं।